और शुक्रगुजार हैं थैंकफुल टू मिस्टर शहर अली अहमद ग्रेजुएट शहर अली अहमद मेरे 07 वार्ड में जब हद में 2 मिनट वठो और कमेंट में आयो केरे मस्त हो ये मस्त हो जा जस्ट ओनली 2 मिनट प्लीज क्लैप फॉर मस्त साहब और always come in future children always come in late and last lecture आज मेरा तमाम टीचर जो शुक्रगुजार हैं इन मसा ये हर जगह ते सपोर्ट की हर स्टेज ते असान के डिसाइड थे इसी तरह वसा टीचर से सपोर्ट की तमाम बड़ा सा शुक्रगुजार है ए कुछ सामने गलती हुई तमाम बड़ी गलती हुई पर असा इन्हनि जी गाइडेंस का पो जो असांखे इन्हनि ॿाहिरि खे प्यार मिलो तमामु घणो ॿाहिरि मां प्यार मिलो ऐं असां ज़ीरो सेवन बेस में काफ़ी अहिड़ा छोकिरा आहिनि जेके माना विच में चवनि पिया त असां हाणे घणो थी वियो असांखे जेका ख़्वाहिश ई न हुई असां हुन में ज़ोरी आया आहियूं जेकॾहिं असां छॾे था वञूं पहिरां तमामु ज़बरदस्त साईं वारनि असांखे गाइड कयो चयो त न न तव्हां ग़लति न आहियो इहो उहो डिपार्टमेंट आहे जेको पूरी यूनिवर्सिटी में हिन खां वधीक जंहिंजी वैल्यू आहे न इन डिपार्टमेंट जी हर जगह असां एप्लीकेशन सर्वर ॿुधाई असांखे मैथमेटिक्स जे बारे में असांखे काफ़ी कुझु नॉलेज ॾिनी इवन बेसिक में असां तमामु घणा वीक हुआसीं बेसिक में असां सपोर्ट की तमामु घणो सपोर्ट कयो सो मां तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां दोस्तनि जो जूनियर्स जो सीनियर्स जो ऐं टीचर्स जो महिरबानी थैंक यू वेरी मच खास बात बताएं ना जो आप उसमें खास बात ये मैं बताता हूँ हर कोई ये बताए जो कैरियर की खास बात है वो भी डिफाइन करते जाएं भले 2-3 मिनट हो जाए मसला नहीं है अच्छा खास बात ऐसा असां कमा चवंदसि त काफ़ी घणो मज़ो आहे तमामु घणो मज़ो आहे पोइ कुझु ॻाल्हियुनि खां पोइ डिसाइड थियासीं पोइ यूनिवर्सिटी मां दिलि खणी वियो बसि कुझु दोस्तनि जे करे कुछ टीचर्स जे करे बस कुछ थैंक यू वेरी मच